साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी सिंध ते वारसु मुंहिंजा दोस्तों अस्सलाम वालेकुम। जीअं सिंध जीअं मुंहिंजो रहबर साईं जीअं साईं। सरकारी शहीद ऐं क़ौमी शहीद ऐं इन्हनि ते थींदड़ हींअर सोशल मीडिया जेको बहस हली रहियो आहे, सोचुमि छो न हिन थोरी कचहरी तव्हां सभिनी सां कजे। मसइलो इहो आहे त जॾहिं असीं टर्म शहीद खे क़ाबू कयूं था त शहीद टर्म हिकिड़ो प्योर मज़हबी टर्म आहे। मज़हबी हलकनि जे पारां इहो मौक़ुफ़ आहे त उहो माण्हू जेको मज़हब जी हक़ वारी ॻाल्हि ते पंहिंजी जान क़ुर्बान करे त उहो शहीद आहे। पर असांजे समाज जे अंदरि, असांजी सोसाइटी जे अंदरि या ओवरऑल सॼी दुनिया जे अंदरि इहा टर्म मुख़्तलिफ़ नज़रियनि लाइ पेश कई वेंदी आहे। को माण्हू अगरि पंहिंजे कंहिं हक़ वारे आवाज़ ते आवाज़ु उथारे थो ऐं उन ते हुनजी मौत वाक़ई थिए थी त उन खे बि अमर चयो वेंदो आहे, उन खे बि शहीद चयो वेंदो आहे। इन कॾहिं मिक्स पाण में न कजे, छो त जॾहिं असीं इहो मिक्स कंदासीं त कंफ्यूजन पैदा थींदी। त जेको शहीद जो कॉन्सेप्ट आहे उहो त प्योर मज़हबी कॉन्सेप्ट आहे। पर जॾहिं असीं आम सोसाइटी जे अंदरि को माण्हू उनखे इस्तेमालु करे थो त हर को पंहिंजे हिसाब में करे थो ऐं उन कंदे वक़्तु उहो मज़हब जी टर्मिनोलॉजी बि उनखे मिक्स कोन थो करे। जीअं मिसाल जे तौर ते ॿ मुल्कनि जी पाण में जंग थिए, उन जा सिपाही मरनि त उहे ॿई सिपाही ॿिन्हिनि मुल्कनि जी आर्मियूं जेके आहिनि उन्हनि खे मार्टर्स चवंदी, उन्हनि खे अमर चवंदी या असांजी इस्लाह जे अंदरि शहीद चवंदी। तीअं ई माना इन एंड ऑफ द डे इहा जेकी आइडियोलॉजी आहे मतिलबु इहो आहे त उहो माण्हू जेको पंहिंजी आइडियोलॉजी जे मथां, पंहिंजी हक़ सच जी राह जे मथां क़ुर्बान थी वञे उहो अमर किरदारु आहे। इनखे अमर किरदारु सम्झो चइजे त बहितरु रहंदो। हाणे ॻाल्हि इहा आहे जॾहिं हर माण्हूअ जी पंहिंजी हिकिड़ी आइडियोलॉजी आहे, हर माण्हूअ जी पंहिंजी हिकिड़ी आइडियोलॉजी आहे, उन आइडियोलॉजी जी बुनियाद ते कंहिंखे हू अमर या पंहिंखे शहीद मञे थो या कोन थो मञे त उहो बहस ई ख़तमु थी वियो न। हींअर कुझु ॾींहं पहिरीं साईं ज़ैनुल आबिदीन शाह जी तक़रीर हुई जंहिंजे अंदरि हुन इहा ॻाल्हि कई त असांजी क़ौमी तहरीक जा या असांजी क़ौमी सिंध जी क़ौमी सियासत जा शहीद ऐं सोच, असांजी सोच बि अलॻि आहे, असांजा शहीद बि अलॻि आहिनि। त उन ते इलाही माण्हू नाराज़ थी पिया त बाबा तव्हां XYZ धुरनि जी मुखालफ़त कई आहे, तव्हां उन्हनि जी तौहीन कई आहे। जेको तौहीन न आहे, सिधी सिधी पंहिंजी आइडियोलॉजी खे एक्सप्लेन कयो पियो वञे त बाबा असांजी आइडियोलॉजी जे मूजिबि फलाणो माण्हू हक़ ते आहे, फलाणो माण्हू असांजो हीरो आहे। ॾिसो, थोरी मिसाल ॾियांव, आहे मज़हबी मिसाल, पर इनखे थोरो सम्झायां था कयां। जॾहिं मुशरिकीन मक्का रसूल अल्लाह खे चयो हो त तव्हां असांजे कूड़नि ख़ुदानि खे मञो, असीं तव्हांजे सचे ख़ुदा खे मञंदासीं, त नबी साईं फरमायो हो त क़बूल न आहे, ऐं कूड़नि खे नथो मञी सघां। त मतिलबु छा आहे हिन जो? मतिलबु जेकी सच जी आइडियोलॉजी आहे, जेको माण्हू सच खे सच सम्झे थो उहो ॿिए कंहिंखे नथो मञी सघे। हींअर क़ौमी तहरीक या क़ौम परस्त सियासत जी सोच रखण वारे खां इहो पोइ एक्सपेक्ट कयो वञे त असीं तव्हांजे वॾनि खे इज़त ॾियूं था, तव्हां असांखे इज़त ॾियो। बाबा अफ़सोस करे सघिजे थो, अफ़सोस करे सघिजे थो, पर जॾहिं हुन शख़्स जो या हुन किरदार जो असांजी सोच सां तालुक़ ई न आहे, जॾहिं सिंध परस्ती या क़ौम परस्ती जेकी आहे उनजो आधार, उनजी बुनियाद पंहिंजी मोहबत ऐं नफ़रत जो मर्कज़ सिंध खे बनाइणु आहे, त पोइ अहिड़ो माण्हू जंहिंजो को तालुक़ ई न आहे हिन आइडियोलॉजी सां, उन खे असीं उन तराज़ूअ में कीअं ॾिसूं? जीअं हिकिड़ो माण्हू अगरि किथे का चङा कम थो करे ऐं उहो चङा कम कंदे वक़्तु पंहिंजे फ़िरक़े खे या पंहिंजी ॿोलीअ खे अहमियत ॾिए थो या पंहिंजी ज़ात खे अहमियत ॾिए थो, त सुभाणे खे वेही चए त न, इन जे फ़िरक़े खे बि छॾियो, इन जी ॿोली खे बि छॾियो, इन खे तव्हां चओ त हीउ तमामु वॾो सिंधियत जी बुनियाद ते कई पए, त न, हुन माण्हूअ जी बुनियाद छा आहे? हुन माण्हूअ जी बुनियाद पंहिंजी कम्यूनिटी हुई, हुन माण्हूअ जी बुनियाद पंहिंजो हिकिड़ो तबिको हो, हुनजो क़ौमियत न हो। तीअं ई किरदारनि में असां जंहिंमहिल चऊं था क़ौमी शहीद त क़ौमी अमर किरदार, त असां लाइ उहे आहिनि जिन हिन धरतीअ लाइ पंहिंजी जान ॾिनी। ऐं धरती कहिड़ी? सिंध। अगरि कंहिं माण्हू सम्झे थो, को माण्हू पंहिंजे लीडर खे या पंहिंजे अॻवान खे शहीद या अमर किरदार सम्झे थो, भले सम्झे, पर उहो असां मां कीअं थो एक्सपेक्ट करे त असीं पंहिंजी आइडियोलॉजी जी बुनियाद ते उनखे अमर चऊं या शहीद चऊं? बाबा जेकी तव्हांजी आइडियोलॉजी आहे, XYZ जेको किरदारु आहे,
जेकी तव्हांजी आइडियोलॉजी आहे, जेको XYZ किरदारु आहे, तव्हां उनखे पंहिंजी आइडियोलॉजी जे हिसाब सां शहीद चओ। तव्हां हुनखे शहीद जमूरियत चओ, तव्हां हुनखे शहीद कुझु बि चओ, आउं पंहिंजे आधार ते हुनजी कुर्बानी खे क़ौमी त सम्झाई कोन थो न। हीअ आउं सम्झण जी कोशिशि थो कयां ते त पोइ इहो बहस छा जो आहे? दोस्तो, मसइलो इहो आहे त असांजी सोसाइटी जे अंदरि जो असांजो दुश्मन आहे ओवरऑल, उहो ॾाढो चालाक आहे। असां खां तालीम फुरे चुको आहे, असां खां इलाही कुझु ॿियूं शयूं पुंजो चुको आहे। असांजे समाज में हिकिड़ी ॻाल्हि थी वई आहे त जेको माण्हू मूं जहिड़ो न आहे, जेको माण्हू मूं वांगुरु नथो सोचे, उहो ग़लति आहे। मिसाल तौर ते आउं कंहिंसां कचहरी कंदुसि, आउं लाइव कचहरियूं कंदो आहियां, पर मूं उहे घटि करे छॾियूं। छो? जो लाइव कचहरी में थींदो हुयो आहे, जेको साम्हूं वारो ॿुधण वारो आहे, उन में इलाही तबिको अहिड़ो हूंदो आहे जंहिंजो टारगेट रुॻो इहो हूंदो आहे त आउं ही लिखी साबित कयां त ग़लति आहे। असां वटि मेजॉरिटी तौर ते इहो ई कयो वेंदो आहे त असीं ॿिए खे सम्झण लाइ न आहिनि ॿुधणा, असीं ॿिए खे ग़लति साबित करण लाइ ॿुधंदा आहियूं। हाणे ही 2-3 ॾींहंनि खां वॾो तमाशो हली वियो, साईं जेम्स जे मथां तहमतूं लॻणु शुरू थी वियूं, उन्हनि ते पाण ईंदुसि। पहिरीं तव्हांखे ॿुधायां, ही जेको हर दफ़ा कमु थींदो आहे, हर दफ़ा अहिड़े क़िस्म जी का शइ थींदी आहे, साईं जेम्स जी सालगिरह वरसी जॾहिं वेझे ईंदी आहे न, का अहिड़ी शरारतूं थींदियूं आहिनि, ऐं उन खां पोइ बि थींदियूं, उन खां पहिरीं बि थींदियूं आहिनि। जे मिसाल ॾियां, हिन दफ़े साईं जी सालगिरह खां पहिरीं, साईं जेम्स जी सालगिरह खां पहिरीं, हिकिड़े दानिश्वर को ख़्वाबु ॾिठो त साईं जेम्स जी मज़ार जे मथां यूनिवर्सिटी बीठा आहे। दानवेश्वर वञी फेसबुक ते इहो लिखियो त मूंखे रिपोर्ट मिली आहे त साईं जी मज़ार जे मथां यूनिवर्सिटी ठहे पई। दानवेश्वर साहिबु थोरो मुंझी पिया, जो हुननि खे लॻो त हू को सम्झणु लॻा त को पैगम्बर आहे, नौज़ बिल्लाह छा, छो त ख़्वाबनि में पैगम्बरनि खे अलाह साईं पैगाम ॾींदो आहे, दानेश्वरनि खे को पैगाम न हूंदो आहे। पर ख़ैर, जंहिं महिल दोस्त ते विया ऐं दोस्तनि जे महिल चेक वञी कयो त ख़बर पई त जेकी बि यूनिवर्सिटी जो मनसूबो आहे, उहो साईं जेम्स जे मज़ार खां 4 खां 5 किलोमीटर परे जो आहे। हाणे तव्हां छा सम्झो त इहा बाय मिस्टेक कमु थी वियो? न, ही बाय मिस्टेक न आहे। ही हिकिड़ो सिस्टम आहे, जंहिं सिस्टम जे अंदरि इंतिशार फैलायो वेंदो आहे। हिन तक़रीर जी बि स्टार्टिंग ईअं ई हुई। हीअ जेकी साईं ज़ैन शाह जी तक़रीर हुई, इन जी बि स्टार्टिंग इहा हुई त इन तक़रीर मां जेको मक़सदु कढण जी कोशिशि कई वई पए, उहो निकिरी न सघियो ऐं बहस ॿियो स्टार्ट थी वियो। हिन कचहरीअ जे अंदरि साईं ज़ैन शाह कहिड़ी ग़लति ॻाल्हि कई? हुन चयो त असांजा क़ौमी शहीद अलॻि आहिनि, असांजा क़ौमी अमर किरदार अलॻि आहिनि, हुननि जा अलॻि आहिनि, ऐं असांजे वारा थोपिया था वञनि। ॾिसो, अगरि कंहिंखे आउं सरकारी चवां थो न, त हिकिड़ो सुवालु ॿुधायो, छा हिन मुल्क जे अंदरि जिन खे असीं सरकारी चऊं था, छा उन्हनि जे ॾियाड़नि ते सरकारी मोकलूं न आहिनि? आहिनि या न आहिनि? बिल्कुलु आहिनि। त पोइ सरकारी शहीद थियण ख़राबी छो थी महसूसु थिए? असीं जिन खे शहीद चऊं था, छा उन्हनि जे ॾियाड़नि ते का छुटी आहे? न। पर उन जे बावजूदि उन्हनि ॾींहंनि ते हिकिड़ी क़ौमी ईद वारो सिस्टम हूंदो आहे, हज़ारे लखे माण्हू वञी उहे ॾियारा मल्हाईंदा आहिनि। छो? छो त हिकिड़ो क़ौमी ॾियारो आहे, जंहिंखे सरकारी तौर ते रिकग्नाइज़ बि कोन कयो आहे, पोइ बि हिकिड़ो क़ौमी ॾियारो आहे। त थींदो हुयो आहे हिकिड़ी तमामु वॾी हिकिड़ी प्लैनिंग सां कमु थींदो आहे, जंहिंजे अंदरि जीअं ही तक़रीर ॿुधायूं पिया, तक़रीर जे अंदरि बि ईअं थियो। हिन तक़रीर जे अंदरि 2-टे अहिड़ियूं पॉइंट्स हुयूं, जिन पॉइंट्स खे कटे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट पेश करण जी कोशिशि कई वई पए, ऐं बज़ाहिर तौर ते इहो ॾेखारणु पियो पए त असुल में तनक़ीद हिन तक़रीर जे अंदरि GSN जी क़यादत ऐं GSN जे कारकुन तनक़ीद आहे। इहो इलाही अरसे खां कयो वेंदो आहे। सम्झो, जॾहिं ही पीपला लीगल असां खां पुॼी कोन सघंदा न असांजे नज़रे खां, त पोइ ही असांजे अंदरि वणण जी कोशिशि कंदा आहिनि। ही जिन जो साईं जेम्स जे फ़िक्र सां तालुक़ ई न हूंदो, जेके साईं जेम्स जे फ़िक्र जा मुखालिफ़ रहिया हूंदा आहिनि, उहे वेही फेसबुक ते ऐं नॉर्मल कचहरीअ में असांखे साईं जेम्स जे फ़िक्र ते भाषण ॾींदा पिया आहिनि। जिन जो को तालुक़ ई न आहे, उहे ॿुधाईंदा आहिनि साईं जेम्स ॾींहुं आहे। बाबा, तव्हांजो को तालुक़ हुजे, पोइ तव्हां तनक़ीद कयो, हिकिड़ी अलॻि ॻाल्हि, तव्हां पोइ सम्झायो त अलॻि ॻाल्हि आहे। हा, तव्हां अगरि मुखालिफ़ आहियो त पोइ तव्हां उन नज़रिए जी मुखालिफ़त कयो। असांखे सही नज़रियो कीअं त तव्हां सम्झायो? सही नज़रियो तव्हां कीअं सम्झाईंदो? सही नज़रियो त उहो सम्झाईंदो जंहिंजो उन नज़रिए सां तालुक़ आहे। अगरि मुनीर हैदर शाह जे नज़रिए खे को क़ौम परस, सिंध परस ग़लति थो सम्झे, त उहो सिंध परस क़ौम परस मूंखे सम्झाए सघे थो। पर अगरि उहो सिंध परस क़ौम परस सो कॉल्ड आहे, जंहिंजो नालो रुॻो नाले जो सिंध परस क़ौम परस था, पर हू सरकारी शहीदनि खे ओन थो करे, त पोइ उनखे हक़ ई न आहे मूंखे या ॿिए कंहिंखे इहो ॿुधाइण जो त क़ौम परस्ती छा आहे, सिंध परस्ती छा आहे। छो त क़ौम परस्ती ऐं लिसानियत परस्तीअ में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे।
ऐं इहो सम्झण लाइ तव्हांखे तमामु घणी हिकमत खपंदी। त ही हिकिड़ो तमाशो थियो पए, उन तमाशे जे अंदरि हिकु 2-3 तकीर जे अंदरि डेट्स हुयूं, उन्हनि डेट्स ते कुझु कयो पियो। जंहिंमहिल उहा शइ ज़ाहिर थी वई ऐं दोस्तनि खां वरी बि चवंदुसि, तव्हांजे दोस्तनि खे जेके ॿुधो पिया ॾिसो पिया, अगरि तकीर जे अंदरि तव्हांखे को लॻो हुजे बाबा हिन में कंहिंजे मां तनक़ीद आहे, तव्हां मूंखां पुछो, आउं तव्हांखे रेफरेंस ॾींदो चांव त हिन ते की तव्हांखे ग़लतफ़हमी थी आहे कीअं। दोस्तो, तारीख़ जे सिफ़त मां कंहिंखे इनकार नथो करे सघिजे। हाणे जंहिंमहिल साईं जेम्स ते तोहमतूं हणण वारा हणनि था, त उन्हनि खे सिंपल जवाबु आहे। हिकिड़ो तव्हां सभिनि दोस्तनि ॿुधो हूंदो, चयो वेंदो आहे त साईं जेम्स ज़ियालक खे शरीफ़ नफ़्स चयो हो, चवंदा। हाणे हिकिड़ो सुवालु आहे मुंहिंजो, उन सुवाल खां पोइ उन सुवाल जो जवाबु ॾियां थो। ज़ियालक जंहिं उहिदे ते आयो हो, उन उहिदे ते ज़ियालक खां 5 खां 6 वधीक सीनियर उहिदेदार माना हुआ, कैडर हो, वधीक सीनियर फर्द हुआ। उन्हनि फर्दनि खे कहिड़ी बुनियाद ते ऐं कंहिं माण्हूअ बाईपास करे ज़ियालक खे उहिदो ॾिनो? सवाल नंबर 1। इन जो जवाबु महिरबानी करे जेके दोस्त ॿुधो पिया ज़रूरु लिखिजो। हाणे रहियो सवाल, साईं जेम्स छा चयो ज़ियालक जे लाइ? बाबा हिकिड़ी ॻाल्हि थोरो सम्झो तव्हां। हिकु मुल्क जो चीफ ऑफ आर्मी, हिकु मुल्क जो फ़ौजुनि जो हेड, ऐं साईं जेम्स उन नज़रिए जो मुखालिफ़, ऐं साईं जेम्स हिकिड़े तदे ते वञे थो ऐं उते जंहिंमहिल वञे थो त उहो उन मुल्क जो चीफ ऑफ स्टाफ, उन मुल्क जी आर्मी जो कमांडर अची साईं खे इज़त सां दरवाज़ो खोले थो, साईं खे इज़त ॾिए थो। ऐं उन खां पोइ जंहिंमहिल साईं सां मिलण बि अचे थो त साईं जेतिरी देरि ॻाल्हाए थो त बीह वेही ॿुधे थो। त माण्हू जंहिंमहिल पुछनि था साईं खां, साईं हीअ त नज़रारी तौर ते तव्हांजो मुखालिफ़ आहे, पर तव्हांजी हेॾी इज़त थो करे, त साईं त उते चए लॻे थो त हीउ शरीफ़ नफ़्स इंसान आहे या शरीफ़ नफ़्स दुश्मन आहे। इनखे आउट ऑफ कॉन्टेक्स्ट पेश थो कयो वञे। ए फोटू तव्हां वञनि, बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, ए फोटू तव्हां पेश कयो, जेके फोटू मुंहिंजे रहबर जे मथां ॾेखारण लाइ कनि था न, ए फोटू पेश कयो, पर गॾु वरी अयूब ख़ान सां जिन जा फोटू आहिनि उहे पेश कयो। ॾिसो मुंहिंजे रहबर जी बॉडी लैंग्वेज ऐं ॾिसो अयूब जी बाक़ियात जी बॉडी लैंग्वेज। इहा आहे ॻाल्हि। दोस्तो, हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, जेके माण्हू इहो भाषण ॾींदा आहिनि न त यूनिटी जे लाइ हुजे, पाण सभु सिंधी आहियूं इन करे हीअं कयूं हूअं कयूं, इहे ॻाल्हियूं प्लीज़ छॾे ॾियो। सही ऐं ग़लति में वॾो फ़र्क़ु आहे, वॾो फ़र्क़ु आहे। सही ऐं वॾे में वॾो फ़र्क़ु आहे। जेॾीमहिल तव्हां कंहिंखे चवंदो तूं मुंहिंजे ग़लति खे मञे, ऐं तुंहिंजे सही खे मञां थो, इहा न आहे। मुंहिंजे सही खे हू मञे न मञे, उहो हुनजो किरदारु, असांखे ग़लति खे न आहे मञणो। मुंहिंजे रहबर जा वॾा वॾा रेफरेंस ॾिना वेंदा आहिनि। मुंहिंजे रहबर खे असां वटि जेकी सरकारी मीडिया आहे न, सरकारी मीडिया हिकिड़ा मिथ्स, हिकिड़ियूं स्टोरियूं दिमाग़ में विझी छॾियूं आहिनि। फलाणो मोतबर, फलाणो मोतबर, फलाणो मोतबर। बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तारीख़ इस्लाम जे अंदरि बि उहे धुरियूं जेके चवनि थियूं न, यज़ीद ऐं हुसैन ॻाल्हि छॾे जो तारीख़ी किसो आहे, क़यामत जे लाइ असां ॾिसंदो, त तव्हां बि चवंदव, आम माण्हू चवंदो आहे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे यार, इमाम हुसैन या यज़ीद में कंहिंखे सही ऐं ग़लति चओ, हिकिड़ो सही आहे हिकिड़ो ग़लति आहे, ॿिन्हिनि खे छॾे ॾे। या केरु ईअं चए त इमाम हुसैन बि सही ऐं यज़ीद लानती बि सही, त तव्हां चवंदोसि न कहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं थो करी। तीअं ई असां सिंध परस्तनि लाइ, क़ौम परस्तनि लाइ इहो नामुमकिन आहे इहो चवणु त असांजा वॾा किरदार जेके आहिनि उहे बि अमर आहिनि, तव्हांजा वॾा न। बाबा असांजा वॾा आहिनि, असांजे किरदारनि खे तव्हां मञो न मञो, पर असीं तव्हांजे किरदारनि खे कोन मञंदासीं। उनजी वजह आहे त असांजे अमर किरदारनि जा किरदार एॾा वॾा हुआ जो तव्हां मजबूरनि बि मञंदो। तव्हांजा सोकोड़ सरकारी जेके शहीद आहिनि उनजो शायदि किरदारु एॾो वॾो न हुजे, इन करे तव्हां ज़बरदस्ती मञण लाइ वेठा आहियो। दोस्तो, इहा ई हिकिड़ी कचहरी हुई। ऐं सिंध परस्त ऐं क़ौम परस्त दोस्तनि खे सभिनि खे चवंदुसि त महिरबानी करे सिंध परस्ती, क़ौम परस्ती सम्झणी अथव त महिरबानी करे मुनीर शाह खे न ॾिसो, महिरबानी करे XYZ शाह खे या कंहिंखे न ॾिसो। तव्हां ॾिसो, तव्हां तारीख़ पढ़ो, दुनिया पढ़ो, तव्हां साईं जेम्स जी ज़िंदगी ॾिसो या उहा सभु ॾिसो, उन खां पोइ तव्हां ॻाल्हायो, उन खां पोइ कंहिं नतीजे ते पहुचो। अगरि इहे न कंदो, तव्हां मुनीर शाह जे चए ते हलंदो या XYZ शाह जे चए ते हलंदो, तव्हांखे फ़ाइदो कोन थींदो, तव्हां भुलिजंदो। ऐं अगरि हींअर बि चवां थो, साईं जेम्स सरकारी शहीदनि जिन लाइ जहिड़ो कनि पिया, उन्हनि लाइ छा लिखियो आहे उहो तव्हां किताबनि में पढ़ो। साईं जेम्स बदख़लाक़ी न आहे कई,
हींअर बि असां बि इहो चऊं पिया त नथा मञूं तव्हांजे सरकारी शहीदनि खे ख़तमु का बदअख़लाक़ी कोन पिया कयूं न अगरि को करे पियो त हुनखे झलींदुसि बदअख़लाक़ी न आहे करणी बदअख़लाक़ी न आहे करणी सवालनि जा जवाब आहे जेके दोस्त मूंखे ॿुधी रहिया आहियो ॾिसी रहिया आहियो तव्हांजे दिमाग़ में को बि सवाल हुजे सवाल जवाब जे लाइ सवाल काउंटर ॾियण लाइ न मूंखे चैलेंज करण लाइ न चैलेंज करिणो अथव त पोइ काल मूंखे कयो सभिनि वटि मुंहिंजो नंबर आहे फ़ोन करे चैलेंज कयो मुंहिंजी इशादो ग़लति अथई उमेद ही नंढड़ो पर थोरो वॾो पैगाम सम्झ में आयो हूंदो वधि मां वधि शेयर कयो ऐं मुंहिंजे रहबर जी शान तमामु वॾी आहे मुंहिंजे रहबर जी शान में केरु ॻाल्हाईंदो कुझु बि कंदो को फ़र्क़ु नथो पवे ऐं महिरबानी करे यादि रखो जंहिंमहिल तव्हांखे को लेक्चर थो ॾे सिंध परस्ती ते या साईं जीएम सैयद ते त उन खां तव्हां इहो पुछो तुंहिंजो तालुक़ु बि आहे या तूं कंहिंजे इशारनि ते हली पियो छो त असांजी सिफ़ुनि में सिंध परस्तनि जी सिफ़ुनि में अहिड़ा माण्हू अची विया आहिनि जिन जो टास्क ई इहो आहे त साईं जीएम सैयद खे ऐं सरकारी शहीदनि खे गॾु हलाए हिकिड़ो मिक्सचर ठाहे प्यारणु महिरबानी साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी जिए सिंध जिए मुंहिंजो रहबर साईं जीएम सैयद